बन के मिलण नथा ॾियनि असां शेरबाज़ खे चयो आहे तव्हांजे हर हाउस वारे खे चयोसूं ऐं पंहिंजो अकबर खे ॿियनि खे असां केरु कोन थो मिले तूं असां 2 मिंट ॾे जे असांजो जाइज़ हा मुतालबा न कयूं त असां पाण खे बुख हड़ताल करे पछाड़ साड़ींदासीं 700 मुलाज़िम नवाब शाह जा आहियूं पर उहे मुलाज़िम न पर 700 ख़ानदान आहियूं असीं ऐं उन खां बावजूद सैयदनि खां वठी भीलनि ताईं माण्हू इहे आहिनि हर क़ौम जा आहिनि अहिड़ा अहिड़ा ज़मीनदार आहिनि जेके आहिनि जिन जे पुठियां 200 वोट बि आहिनि हज़ारे तव्हांजा वोट आहिनि लेकिन ही जेके वॾा माण्हू पंहिंजा कमकार तव्हां वटि खयो था अचनि लेकिन असांजे जे लाइ तमामु उन्हनि खे तकलीफ़ थो थिए हींअर असांजो मुतालबो त असांजी ॼण 12 में नोटिफिकेशन जारी उते नथा कनि असांजूं पघारूं पियूं पकियूं असांजा ऑर्डर ठही पिया आहिनि फोटोनि समेत उहे ऑर्डर नथा ॾियनि छाजे लाइ असां वोटर मोहतरमा जा आहियूं रईस आसिफ जा आहियूं इन में न त को मां ज़रदारी आहिनि जेतिरियूं क़ौमूं आहियूं गैरतमंद क़ौम सभु वोटर ईंदा आहियूं असांजा बच्चा न आहिनि असांजा बच्चा फाका कशी करे नाज़रीन ही तव्हां एलबीडी वर्कर जेके कारकुन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं जो चवणु आहे त असांजा जेके ऑर्डर जेके CM हाउस ऐं चीफ सेक्रेटरी वटि समिरी पई आहे उहा सही नथी थिए इन करे असां ज़रदारी हाउस ते आया आहियूं त असांखे जेको ऑर्डर न वञे आसिफ सां मुलाक़ात कराए वञे त असां पंहिंजो जाइज़ मसइलो हल कराए सघूं कैमरामैन रफ़ाकत आरे सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासि करे सिंध TV न्यूज़ नवाब शाह।